तहरीक इंसाफ के लॉन्ग मार्च में अगूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ते हमले के मामले ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के ख़त लिखियो आहे, जंहिंमें हुन हमले की जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़न की अपील कई आहे। बिल्कुल नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के लिखियल ख़त में अपील कई आहे त इमरान ख़ान ते फायरिंग के वाक़े जूं हक़ीक़तूं ॼाणण लाइ जुडिशियल कमीशन जोड़ी वञे। ख़त जे मतन में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट के सभिनी जजन ते ॿधल कमीशन जोड़ी वञे, जेका 5 सवालन ते ख़ास तौर ते गौर करे सघे थी। वज़ीर आज़म मूजिब लॉन्ग मार्च की हिफ़ाज़त की ज़िम्मेवारी कहिड़नि कानून लागू कंदड़ इदारनि जी हुई? छा हिफ़ाज़ती कदम खया विया ऐं ज़ाब्ता लागू कया विया ऐं छा उन्हनि ते अमल थियो? वधीक सवाल कंदे वज़ीर आज़म चयो आहे त हादिसे जूं पंहिंजूं हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि। हिक खां वधीक शूटर्स की मौजूदगी जी इतला, जवाबी फायरिंग, मजमूई तौर ते निशानों बणजंदड़नि जो अंग, उन्हनि जे ज़ख़्मनि की नौयत बाबत हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि। वाज़े रहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के क़त्ल की जांच लाइ भी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के ख़त लिखी जुडिशियल कमीशन ठाहिण की अपील कई आहे। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब हुकूमत जी चीफ सेक्रेटरियुनि खे ख़त लिखी रस्ता खोलाइण जो मुतालबो कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़त में चयो वियो आहे त सूबाई हुकूमतूं अमन अमान बरक़रार रखण जे आइनी ज़िम्मेवारी के अदा करण में नाकाम थी रहियूं आहिनि। हालतूं कंट्रोल करण बदिरां पुलिस तमाशाई बणियल आहे। अमन अमान बरक़रार न रखण जा संगीन नतीजा निकिरी सघनि था। ख़त मूजिब नंढा ग्रुप मोटरवे, हाईवे ऐं लिंक रोड बंद था करे छॾनि। माण्हुनि जी अचवञ सामान जी पहुच में रंडकूं पेश अची रहियूं आहिनि। ॿार स्कूल नथा वञी सघनि। एहतजाज कंदड़नि खे हटायो वञे त जीअं अचवञ थी सघे। पंजाब हुकूमतुनि खे यादि ॾियारियो वियो आहे त सूबाई हुकूमत खे 5 नवंबर ते बि ख़त लिखियो वियो हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ॿेहराड़ी वारनि इलाक़नि में गुरबत जी शरह 75.5% रिकॉर्ड कई वई आहे। सिंध हुकूमत जी हिकमत अमली आहे त मईशत खे 6 खां 7% वधायो वञे त जीअं गुरबत में घटाई लाइ हर साल 6 लख खां वधीक नौकरियूं पैदा कयूं वञनि, पर इहा हिकमत अमली माज़ी ऐं ताज़िन ॿोॾ तोड़े कोरोना वायरस सबबि मुतासिर थी आहे। वज़ीर आला हाउस में 39 स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम में 5वीं इब्तदाई कमांड क्रोज़ जे 35 ASPs के ख़िताब कंदे सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची मुल्क जो सब खां वॾो शहर आहे, जेको मुल्क जो ख़ासि मालियाती ऐं वापारी मर्कज़ आहे। सिंध जी मईशत बि मुल्की माशी सूरत-ए-हाल जियां दबाव जो शिकार आहे। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध में मजमूई तौर ते गुरबत जी सतह बुलंद आहे, जेका 43% रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त ॿाहिराड़ीअ वारनि इलाइक़नि में इहा शरह 75.5% आहे। हुन चयो आहे त सिंध खे मईशत में 6 खां 7% सालियानी वाध जी ज़रूरत आहे त जीअं गुरबत में घटिताई लाइ निजी शोबे में 6 लख खां वधीक नौकरियूं पैदा कयूं वञनि। हुन वधीक चयो आहे त कुदरती आफ़तुनि ऐं ॿियनि मसइलनि बावजूदि संदसि हुकूमत तरक़ियाती पोर्टफोलियो खे तरजीह ॾिनी आहे। हुकूमत सूबे में आसान कारोबार करण में माहौल खे बहितर बणाइण लाइ अहम सुधारा कया विया आहिनि। हुन वधीक चयो आहे त नंढनि ऐं विचोले इदारनि खे वसीलनि खे मुतहरिक करण लाइ सिंध इंटरप्राइज़ डेवलपमेंट फंड सीड़पुकारी खाते में हिकु डूइंग बिज़नेस रिफॉर्म यूनिट जोड़ियो आहे, जीअं कारोबार दोस्त रेगुलेटरी सुधारनि खे वधीक असराइतो बणायो वञे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त इमरान बचायो तहरीक हाणे कुर्सीअ ते वेहारियो तहरीक बणिजी वई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त FIR दाख़िल थियण बैदि PTI जे मुज़ाहिरनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे हा। हुन चयो त पुरतशद्दुद मुज़ाहिरा ऐं शॉर्टकट मार्च ॿीहर शुरू करण पुठियां साज़िशी मक़सदु आहे। हीअ अवाम जमहूरी बालादस्ती न पर इमरानी बालादस्ती मुहिम आहे। इस्लामाबाद पुलिस पाकिस्तान तहरीक इंसाफ जी अहम अगवान जा गिरफ़्तारी वारंट हासिल करे वरिता आहिनि। ज़रियनि मूजिब इस्लामाबाद पुलिस गुलाम सरवर, जुल्फी बुखारी, वाफ़िक ऐं ॿियनि अगवाननि जा गिरफ़्तारी वारंट हासिल कया विया आहिनि, जॾहिं त अली अमीन गंडापुर ऐं परवेज़ खटक इस्लामाबाद पुलिस के पहिरें ई केसनि में घुर्बल आहिनि।
बिल्कुल नाज़रीन, पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त अवाम जो वॾो अंग वफ़ाक़ी सरकार खां रोड खोलाइण लाइ अपील करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी इजाज़त सां इस्लामाबाद पुलिस रेंजर्स ऐं FC मोटरवे खोलाए सघे थी। पुलिस ज़रियनि मूजिबि इस्लामाबाद में मामूल मूजिबि कारोबार जारी आहे ऐं ट्रैफ़िक पिणु मामूल मूजिबि आहे। बे पासे वफ़ाक़ी पुलिस पेशावर मोटरवे खे क्लियर कराइण लाइ घरू वज़ारत ऐं चीफ कमिश्नर इस्लामाबाद ॾांहुं ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में पुलिस इस्लामाबाद हवाई अॾे ॾांहुं वेंदड़ लाहौर पेशावर मोटरवे खे क्लियर कराइण लाइ इजाज़त घुरी वरिती आहे। वफ़ाक़ी पुलिस तरफ़ां लिखियल ख़त में ॼाणायो वियो आहे त एयरपोर्ट जो शुमार अहम जायुनि में थींदो आहे। एयरपोर्ट ॾांहुं वेंदड़ रस्ता इंतहाई अहमियत रखनि था, तंहिं करे आइन तहत चीफ सेक्रेटरी पंजाब ऐं पुलिस चीफ खे वाज़िह हिदायतूं ॾिनियूं वञनि। ख़त में मतन में चयो वियो आहे त इस्लामाबाद एयरपोर्ट ऐं रस्ता इंतज़ामी तौर पंजाब जी हदनि में आहिनि। वफ़ाक़ी राजधानी अचण लाइ सफ़ीर ऐं परॾेही शख़्सियतूं इहो ई रस्तो इस्तेमालु कंदियूं आहिनि। समूरियूं अहम शख़्सियतुनि जी चुरपुर इन ई रस्ते सां थींदी आहे। इन करे एयरपोर्ट ते वाक़ियो मुल्क लाइ बदनामी जो सबबु बणिजी सघे थो। ख़त में चयो वियो आहे त इस्लामाबाद पुलिस खे मुकमल इख़्तियार ॾेई रस्ता ख़ाली कराइण जो इख़्तियार ॾिनो पियो वञे। इन ॾस में समूरनि सूबनि खे वाज़िह हिदायतूं ॾियणु घुरिजनि त 3 टूल प्लाज़नि ताईं पहुच ॾिनी वञे। वाज़िह रहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि तरफ़ां इस्लामाबाद जे दाख़िली रस्तनि ते मुज़ाहिरा जारी आहिनि, जंहिं सबबु अवाम सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। तहरीक इंसाफ़ मुज़ाहिरनि सबबु अहम रोड रस्ता बंदि थी विया आहिनि ऐं गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वियूं आहिनि, जॾहिं त ट्रैफ़िक सबबु हज़ारे मुसाफ़िर फासी पिया आहिनि। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत IG पंजाब फैसल शाहकार खे तब्दील न करण जो फ़ैसिलो कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, इस्टेब्लिशमेंट डिवीज़न ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत IG पंजाब खे उहिदे तां हटाइण नथी चाहे। ज़रियनि मूजिबि इमरान ख़ान ते हमले जी FIR जे मामले ते फैसल शाहकार IG पंजाब तौरु कमु करण खां माज़रत कई हुई। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब हुकूमत फयाज़ दयो खे IG पंजाब मुक़ररु करण जी सिफ़ारिश कई आहे। वाज़िह रहे त फैसल शाहकार वफ़ाक़ खे दरख़्वास्त कई हुई त संदसि ख़िदमतूं पंजाब हुकूमत खां वापसि वरितियूं वञनि। लाहौर हाई कोर्ट CCPO ग़ुलाम महमूद डोगर जे मुअत्तलीअ ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणीअ जोगी न करार ॾींदे उकलाए छॾी। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस मुज़म्मिल अख्तर CCPO लाहौर ग़ुलाम महमूद डोगर तरफ़ां मुअत्तली ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं दौरान अदालत पुछाणो कयो त छा हाई कोर्ट खे इख़्तियार आहे त हू मुअत्तले वारे मामले खे ॾिसे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त हिकु वफ़ाक़ी वज़ीर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई, इन करे CCPO खे निशानो बणायो वियो। ॿियनि हुकूमतुनि जे मामले में हिकु सिविल सर्वेंट जे हक़नि जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। अदालत चयो त ज़ाहिरी तौरु उहो इख़्तियार सुप्रीम कोर्ट खे त न आहे, पर हाई कोर्ट खे कीअं इख़्तियार आहे। उन ते दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कंदे चयो त अदालत उन जो जाइज़ो वठी सघे थी। वफ़ाक़ी सरकार जे वकील चयो त CCPO खे 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट करण जो चयो, जंहिं ते अमल न थियो। रिपोर्ट न करण ते मुअत्तली जो हुकुम जारी कयो वियो। जस्टिस मुज़म्मिल अख्तर चयो त अदालत जो सवाल इहो आहे त हाई कोर्ट खे उन मामले जी ॿुधणीअ जो इख़्तियार कीअं आहे। लाहौर हाई कोर्ट खे इन दरख़्वास्त जी ॿुधणीअ जो इख़्तियार न आहे। अदालत CCPO ग़ुलाम महमूद डोगर जी मुअत्तली ख़िलाफ़ दरख़्वास्त खे ॿुधणी जोगी करार ॾींदे उकलाए छॾियो। नाज़रीन, पंजाब पुलिस अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ते हमले जी IT लाइ घरू खाते खे ख़त लिखी छॾियो आहे। पंजाब जो घरू खातो 5 रुकनी IGT ठाहींदो। पंजाब पुलिस जे GIT लाइ 3 नाला घरू खाते खे मोकिले छॾिया आहिनि। एडिशनल IG रियाज़ नज़ीर गुड्डा जे नालो ज़रियनि मूजिबि DIG इन्वेस्टिगेशन पंजाब नासिर सस्ती ज़रियनि मूजिबि DIG पंजाब नासिर सती एडिशनल IG मॉनिटरिंग एहसानुल हक़ जो चौहान जो नालो बि शामिल आहे। घरू खाते पंजाब जे इंटेलिजेंस ऑफिसरनि जा नाला शामिल करण बार नोटिफिकेशन जारी कंदो। ॿिए तरफ़ इमरान ख़ान केस जी जांच लाइ स्पेशल प्रोसिक्यूशन टीम जोड़ी वई आहे। 3 रुकनी टीम जांच टीम जी मदद कंदी ऐं केस में शाहिदियूं गॾु कंदी। दहशतगर्दी टोड़ अदालत जे इंचार्ज खुर्रम ख़ान तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि इमरान ख़ान जे क़त्ल केस जी जांच लाइ 3 स्पेशल प्रोसिक्यूशन टीमूं जोड़ी वयूं आहिनि। नोटिफिकेशन मूजिबि स्पेशल प्रोसिक्यूशन टीम जांच मुकमल करण में जांच ऑफिसर ऐं IG ऐं GIT जी मदद कंदी ऐं केस में सबूत मुनासिब अंदाज़ में पेश करण में पिणु मदद कंदी।
ॿिए पासे IG पंजाब इमरान ख़ान ते हमले जी FIR सुप्रीम कोर्ट लाइ रजिस्ट्री में जमा कराए छॾी आहे। गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस उमर अता बंदियाल तरफ़ां ॾिनल हिदायत मूजिब लाहौर रजिस्ट्री खां FIR जी कॉपी प्रिंसिपल सीट इस्लामाबाद उमाणी वई। इस्लामाबाद में एडिशनल रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट FIR जी कॉपी वसूल कई। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं पंजाब पुलिस सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ते इमरान ख़ान ते थियल कातलाणे हमले जो केस दाख़िल कयो हो। FIR में थॾे ते सोघी कयल जवाबदार नवीद खे बाक़ायदगी नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त इमरान ख़ान तरफ़ां नामज़द कयल टिनी शख़्सियतुनि मां हिक खे बि नामज़द नाहे कयो वियो। नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मुंहिंजो फ़ौज सां को मसइलो नाहे, रुॻो एहतिसाब जे मामले ते मसइलो थियो। लाहौर में सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इमरान ख़ान चयो त मूंखे ख़बर हुई उहे माराईंदा, तंहिं करे अॻु ई वीडियो रिकॉर्ड कराए छॾी। जॾहिं मज़बूत थियण लॻुसि त ॿियो मनसूबो ठाहियो वियो। ॿियो मनसूबो सलमान तासीर जिया मूंखे क़त्ल कराइण जो हो। इन हवाले सां जलसे में ॿुधायो वियो आहे त इन्हनि जो प्लान कहिड़ो आहे। हुन चयो त मूंखे ख़बर हुई त गुजरावाला या गुजरात में हमिलो थींदो, मूंखे क़त्ल कराइण जी कोशिशि थींदी। जिन माण्हुनि जा नाला ॾिना उहे जेकॾहिं जवाबदार नाहिनि त जांच मां निकिरी वेंदा। जवाबदार नवीद जो बयानु कूड़ ते ॿधलु आहे ऐं कूड़ जा पेर नाहिनि हूंदा। संदसि चवणु हुयो त जेकॾहिं मुल्क जो निज़ाम हलाइणो आहे त इक़्तिदार सां गॾु इख़्तियार बि मिलणु घुरिजे। मुंहिंजो फ़ौज सां को मसइलो नाहे, रुॻो एहतिसाब जो मामले ते मसइलो थियो। सहाफ़ी इमरान ख़ान खां सवाल कयो त आर्मी चीफ जी मुलाज़मत जे मुदे में वाद थींदी, जंहिं ते हुन चयो त इहो $1 मिलियन जो सवाल आहे। ॿिए पासे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मौसमियाती तब्दीलीअ जो बराबरी जी बुनियाद ते न पर मुनसिफ़ाणी तौरु विरहाइणु घुरिजे। हीउ मौसमियाती इंसाफ़ जो मामिलो आहे। मौसमियाती तब्दीलीअ जा असर सभ खां वधीक कमज़ोर तबिके ते पवंदा आहिनि। नॉर्वे में मौसमियाती तब्दीली ऐं कमज़ोर तबिके जे मज़बूतीअ जे मौज़ूअ ते रिथियल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त असां सभु उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त मौसमियाती तब्दीली हुन ॾहाके जो सभ खां वॾो बहिरान आहे ऐं असां उन खे ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद में हिक तारीख़ी लम्हे ते आहियूं। असां वटि ॿियो को बि सियारो नाहे, ख़ासि तौर ते उन्हनि मुल्कनि ऐं बिरादरियुनि लाइ जेके तमामु घणो ख़तरे में आहिनि। हुन चयो त उहा हाणे हिक अंतर साइंसी हक़ीक़त आहे त मौसमियाती तब्दीली ऐं ग्लोबल वार्मिंग असांजे मनसूबनि जी भेट में तेज़ी सां थी रही आहे। इहा बि हिक अंतर हक़ीक़त आहे त तरक़ी पज़ीर या घटि तरक़ी याफ़्ता मुल्क ऐं बिरादरियूं फ्रंट लाइन ते आहिनि।